दोस्तों अदा ही केड़ो नस्ल है अदा ही बकरी माकड़ी कारी ही कारी माकड़ी है। अच्छा ही असुल सिंध जो नस्ल है या बलूचिस्तान जो ही सिंध जो नस्ल है। अच्छा ही भला जेकॾहिं घणा फर ॾींदी आहे पहिरें पेट वारी जेका उहो हिकिड़ो ॾींदी बाक़ी ॿिए टे पेट ते पोइ वरी वधाईंदी माना टिन फरनि ताईं हूंदी आहे हिन जी। अच्छा ऐं मार्केट में भला शौक़ जे हिसाब सां ही घणे जोड़ी वञे जोड़ी हा 52 53। अच्छा शौक़ में अच्छा हूँ 18 19 बहरहाल जेकॾहिं कारोबार जे हिसाब सां जेकॾहिं हिन खे धारिजे त ही मुंहिंजे ख्याल में फ़ाइदे वारी थींदी। अच्छा छो जो साल में घणा तूर ॾिए थी साल में 2 ॾिए थी। हाँ हिकिड़ी बकरी जेकॾहिं साल में 4 फर ॾिए त माना वॾो फ़ाइदो ॾींदी न। अच्छा हिन भला खाद खुराक में ही कीअं न अच्छा माना सियारे में तव्हां बबुर ॾियो हिननि खे। अच्छा गर्मियुनि में पोइ जंतर अच्छा बाक़ी गाह सभु खाए ही ठीकु नालो तव्हांजो अदा ही मोर खोसे जूं माकड़ी बकरियूं